संगत ये तो संगत के ॿुधाईंदा रहूं मूं नाची खे जेको आहे केटीएम ते सिलेक्ट कयो अथऊं घोड़ी खे घुमड़ी में जेको आहे ड्रामो हले थो तमामु बहितरीनु असांजा सिंधी अदाकार आहिनि हुन में ऐं मूंसां प्यारो भाउ ऐं दोस्त जेतिरो भलो अदाकार ओतिरो भलो इंसान तारीफ़ जो मोहताज न आहे असांजो प्यारो भाउ हबीब पवन जेको असां सां रक्शे में मौजूदु आहे वॾो सफ़र कयो था। अस्सलाम वालेकुम भाउ। रक्शे जो असांजो न आहे इहो रक्शे जो आवाज़ु आहे असांजो न आहे सही चई हा रक्शे जो साइलेंसर पातल आहे रक्शो न हुआ पक्की गदा ऐं भाऊ हबीब जो जेको रोल आहे किरदारु आहे घोड़ी खे घुमड़ी में ड्रामे में भाऊ मवाली आहे हुन में हे असां मामो आहे ऐं मां हिन जो मामो आहे ड्रामे में ऐं हिन जो पीउ गुम थी वियो आहे हुनखे ॻोल्हण आया आहियूं असां बाबो मुंहिंजो थी वियो आहे पर नचे में हे अची वियो आहे काटन जो किरदारु आहे मेन किरदारु आहे घोड़ी खे घुमड़ी काटन उहो वॾो किन कंदो आहे ड्रामे में कंदो आहे साईं हाणे भाऊ खे चवंदुसि भाऊ हबीब खे त हुन किरदारु मवाली जे स्टाइल में थोरा ॿ लफ़्ज़ ॿुधायो। मामा असुल में छा आहे त तोखे माना जहिड़ो मां पाण ई कंदुसि हा तूं रुॻो गॾिजी हलजांइ मांजी न माना मां लेचड़ थी हलाई हा मां ख़बर थी छा आहे जेॾी महिल मिलंदासीं न हा पोइ रुॻो ईअं चवंदुमि अड़े हे मामा तुंहिंजो नंढो झलण ख़रीद न मामा बसि मां बि रहंदुसि ऐं माना मां हणंदुमि तूं खणजांइ मामा तूं घबराई न जीअं जीअं तूं नंढो खणी न हा मामो वारो गुम असांजो तुंहिंजो किरायो भरियो आहे 500 रुपया मोकिलियो त उन ते लाइ हा उहे हिते असांखे पातल आला बाबा हिते काटन वॾो किन थो करे मूंखे भाउ थिए थो इन टंगू ऐं ॿाहूं बनाए मां घर पहुचां बाबा हिन काटन जो किन मां न भेड़े सघियुमि तॾहिं त तोखे घुरायो हीअ असांजो काटन खे पोइ तोखे ॾियणो आहे ॾींदासीं जो ॻाल्हि वधी वई आहे पुलिस आहे मामो वारो गुम हाणे मां तोखे नसी आहे हा काटन सां असां मिड़ी ख़बर थी छो नथा छो नथा सघूं पोइ सिधो घणो आहे धका असांखे पुछ में था लॻनि हुनखे लॻनि था घोटनि हिनखे हथ मां थोरो सम्झी थो हा थोरो कचो डेविड में अचे पोइ अचे या त पहिरियों जेको आहे हिन जो टंगू कपियो इहो ई कमु कंदो हा पोइ मथे विढ़ूं रंगो लॻे संगत हीअ असांजो प्यारो दोस्त आहे माशाल्लाह हिनजी सफ़ा VIP तबियत आहे यारनि जो यार आहे ऐं ईअं ई त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो घंटी खे ज़रूरु दॿायो ईअं वरी हाणे ॿियो वीडियो ठाहींदासीं छो थो लिकाई तूं यारनि जो यादि न अलाए उहो हाणे दुख हा जेको इंसानु पाण भलो हूंदो आहे न पोइ उन लाइ सभु को भलो आहे जी बिल्कुलु हा संगत वरी ॿीहर वीडियो ठाहींदासीं रक्शे जो आवाज़ु वरी जेको आहे मामे सां असां हुते वेही करे लही वरी वीडियो ठाहियूं था तेसिताईं